बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन आवाज़ सख़्त सर्दी में बरसात में अवां साम्हूं आहियां। सिर्फ़ ऐं सिर्फ़ चंद फुड़ियूं पियूं आहिनि बरसात जूं। थोड़ियुनि फुड़ियुनि खां पोइ सॼो शहर मोरो जेको आहे उहो ईअं ॾेख थो हुजे ॼण 8 मिलीमीटर बरसाति पई हुजे, 10 मिलीमीटर बरसाति पई हुजे। सॼे शहर जे घट जा ढकणा खुलियल आहिनि, इलाही ख़तरनाक आहे। शहर जो हर हिकु पाड़ो पाणी में ॿुॾल आहे, हर हिकु सरकारी इदारो पाणी में ॿुॾल आहे। का बि शइ सलामत कान्हे का, सभु जा सभु गटर उछली विया आहिनि ऐं लाइनूं उन्हनि जूं फाटियूं पियूं आहिनि। अमलो सॼो ग़ाइबु आहे। अंगारे जो ॾींहुं आहे, उन जे बावजूद बि म्यूनसिपल खे तालो आहे। टाउन कमेटी जा मुलाज़िम कोन्हनि के, स्वीपर कोन्हनि के, ऐं जेको ठेकेदार आहे हर महीने 26 लख रुपया खणींदो। हर महीने 26 लख रुपया अचण जे बावजूद बि शहर सॼो जेको आहे उहो पाणी ई पाणी आहे। 26 लख रुपया हर महीने अचनि था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 40 स्वीपर जेके आहिनि उहे रिकॉर्ड में ॾेखारिया विया आहिनि। जॾहिं त हीउ जेको शहर आहे हीउ 22 वार्ड आहिनि। हिन में दरस बि अचे थो, हिन में लालू माछी बि अचे थो, हिन में जमाल शाह बि अचे थो। हाणे 22 वार्डनि ते मुश्तमिल शहर, उन जी 26 लख रुपया सफ़ाई जा पैसा अचनि था। ठेकेदार खायो गुम कयो थो वञे। ऐं तव्हां शहर जी हालत ॾिसी सघो था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूं ॿुधायो न, चंद फुड़ियूं पियूं हुयूं ऐं हिते 8-10 मिलीमीटर बरसाति जस्ट ॾेख ॾेई रही आहे। DC साहब बि गुम आहे, AC बि गुम आहे। हिन शहर में को बि राजा पिरजा कोन्हे को, ऐं शहर वारनि जा बि चप सिबियल आहिनि। छाकाणि त माण्हू, सभिनी माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे मुफ़ादनि में एॾा त क़ाबू आहिनि जो सभु डिॼनि था, ख़ौफ़ में मुब्तला आहिनि त मतां असांखे को भोतार चई विझे त तव्हां छो ॻाल्हायो आहे। तव्हां शहर जी हालत, असीं सॼो शहर घुमूं पिया, तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। इजाज़त।